ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ 18/2/2026। अॼु मीठा मीठा बाप दरी चवनि था, मीठे मीठे ॿार, तव्हां हिन यूनिवर्सिटी में आया आहियो पुराणी दुनिया सां मरी करे नई दुनिया में वञण। हाणे तव्हांजी प्रीत हिकु भॻवान सां आहे। प्रश्न: कंहिं विधि सां बाप जी यादि तव्हांखे साहूकार ठाहे छॾी? उत्तर आहे बाबा बिंदी। तव्हां बि बिंदु आहियो। बिंदु ठही बिंदु खे यादि करो त साहूकार ठही वेंदो। जीअं हिक सां गॾु बिंदु लॻायो त 10, पोइ बिंदु लॻायो त 100, पोइ बिंदु लॻायो त 1000 थी वेंदो। ईअं बाप जी यादि सां बिंदु लॻाईंदा वञो। मतिलबु जो बि ॻाल्हि अचे हुनखे सेकेंड में फुल स्टॉप लॻाए करे अॻियां वधो त धनवान थी वेंदो। चेक करो, परिवर्तन करो ऐं अॻियां तव्हां धनवान ठहींदा वेंदा आहियो। यादि में ई सची कमाई आहे। गीता महफ़िल में जल उठी क्षमा। ओम शांति। हिन गीत जो अर्थ केतिरो विचित्र आहे। प्रीत ठही आहे कंहिंजे लाइ, कंहिंसां ठही आहे? भॻवान सां। श्री हिन दुनिया सां मरी करे उन्हनि वटि वञिणो आहे न। ईअं कॾहिं कोई कंहिंसां प्रीत रखंदा आहिनि छा? जो ख़्याल में अचे कि मरी वञूं पोइ कोई प्रीत रखंदा आहिनि ईअं कोई? गीत जो अर्थ केतिरो वंडरफुल आहे। क्षमा सां परवाना प्रीत रखी फेरी पाए जली मरंदा आहिनि। तव्हांखे बि बाप सां गॾु प्रीत में इहे शरीर छॾिणो, अर्थात बाप खे यादि कंदे कंदे शरीर छॾिणो आहे। बाप खे यादि कंदे कंदे शरीर छॾिणो आहे। इहे गायन सिर्फ़ु हिक जे लाइ आहे। उहो बाप जॾहिं ईंदा आहिनि त उन्हनि सां प्रीत रखंदा आहिनि। उन्हनि खे हिन दुनिया में मरणो पवंदो आहे। मरण मतिलबु पुराणे रीति रस्म श्रीमत सां खे भुलिजी भॻवान सां सर्व संबंध निभाए हुनजे चए ते हलणो पवंदो आहे। भॻवान सां प्रीत रखंदा आहियो त मरी करे काॾे वेंदा? ज़रूरु भॻवान वटि ई वेंदा न। मनुष्य दान पुण्य तीर्थ यात्रा आदि कंदा आहिनि भॻवान वटि वञण लाइ। शरीर छॾण समय बि भॻवान खे चईंदा आहिनि भॻवान खे यादि करो। मनुष्य चईंदा आहिनि भॻवान खे यादि करो। भॻवान केतिरो नामी ग्रामी आहे न। उहे ईंदा आहिनि त सॼी दुनिया खे ख़त्म करे ॾींदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो असां हिन यूनिवर्सिटी में ईंदा आहियूं पुराणी दुनिया सां मरी करे नई दुनिया में वञण लाइ। पुराणी दुनिया खे पतित दुनिया हेल चइबो आहे। उन सां प्रीत न लॻाइणी आहे। बाबा नई दुनिया में वञण जो रास्तो ॿुधाईंदा आहिनि। सिर्फ़ु मूंखे यादि करो, मां हेवनली गॉड फादर आहियां। हुन फादर सां तव्हांखे धन मिलंदो आहे, मिल्कियत मकान आदि मिलंदे आहिनि लौकिक सां। बच्चनि खे वरसो मिलणो न आहे, उन्हनि खे ॿिए घर में मोकिले छॾींदा आहिनि। कोई वो वारिस न ठहरियो। इहा भॻवान त आहे सभी आत्माउनि जो बाप। इन्हनि वटि सभिनि खे वञिणो आहे। कोई समय ज़रूरु बाबा ईंदा आहिनि, सभिनि खे घर वठी वेंदा आहिनि। छोजी नई दुनिया में ॾाढा थोरा मनुष्य हूंदा, पुराणी दुनिया में त ॾाढा हूंदा आहिनि। नई दुनिया में मनुष्य बि थोरा ऐं सुख बि ॾाढो हूंदो आहे। पुराणी दुनिया में ॾाढा मनुष्य त दुख बि ॾाढो, इन करे पुकारंदा आहिनि। बापू गांधी जी बि चईंदा हुआ, हे पतित पावन अचो। सिर्फ़ु उन्हनि खे ॼाणंदा न आहिनि, सम्झंदा बि आहिनि पतित पावन परम पिता परमात्मा आहे। उहो ई वर्ल्ड जो लिबरेटर आहे न। राम सीता खे त सॼी दुनिया न मञंदी। सॼी दुनिया परम पिता परमात्मा खे लिबरेटर गाइड मञंदी आहे। लिबरेट कंदा आहिनि कंहिंसां? बाबा असांखे दुखनि सां लिबरेट कंदा आहिनि। अच्छा, दुख ॾियण वारो केरु? बाबा त दुख ॾेई न सघनि, छोजी उहो त पतित पावन आहिनि न। पावन दुनिया सुखधाम में वठी वेंदा आहिनि। तव्हां हुन रूहानी बाप जा रूहानी ॿार आहियो। जीअं बाबा आहे उअं तव्हां ॿार आहियो लौकिक बाप जा, लौकिक अर्थात जिस्मानी ॿार। हाणे तव्हां ॿारनि खे सम्झणो आहे असां आत्मा ई आहियूं। परम पिता परमात्मा असांखे वरसो ॾियण आया आहिनि। असां उन्हनि जा ॿार ठहींदासीं त स्वर्ग जो वरसो ज़रूरु मिलंदो। उहो आहे ई स्वर्ग स्थापना करण वारो। असां स्टूडेंट आहियूं, इहो भुलिजणो न खपे। ॿारनि जी बुद्धि में रहंदो आहे शिव बाबा मधुबन में मुरली वॼाईंदा आहिनि। उहा काठ जी मुरली त हिते न आहे। श्री कृष्ण जो डांस करणु, मुरली वॼाइणु
ये सभु भक्ति मार्ग आहे। बाक़ी ज्ञान जी मुरली त शिव बाबा ई वॼाईंदा आहिनि। तव्हां वटि सुठा सुठा गीत वॼाइण वारा ईंदा। गीत अक्सर करे पुरुष ई ठाहींदा आहिनि। तव्हांखे ज्ञान जे गीत ई ॻाइणा खपनि, जंहिंसां शिव बाबा शिव बाबा जी यादि अचे। बाप चईंदा आहिनि मुझ अलफ़ खे यादि करो। शिव खे चईंदा आहिनि बिंदु। वापारी माण्हू बिंदु लिखंदा आहिनि त चईंदा आहिनि शिव। हिक जे अॻियां बिंदु लिखियो त 10 थी विया, पोइ बिंदु लिखियो त 100, पोइ बिंदु लॻियो त 1000। त तव्हांखे बि शिव खे यादि करिणो आहे। जेतिरो शिव खे यादि कंदव बिंदी लॻंदी वेंदी। तव्हां अधु कल्प जे लाइ साहूकार ठही वेंदव। हुते ग़रीब आदि हूंदा न आहिनि, सभु सुखी रहंदा आहिनि। दुख जो नाम निशान ई न हूंदो आहे। बाप जी यादि सां विक्रम विनाश थींदा वेंदा। तव्हां ॾाढा धनवान थींदा वेंदा। बाप जी यादि सां विक्रम विनाश थींदा वेंदा आहिनि। त ॾाढा धनवान थींदा वेंदा। इनखे चइबो आहे सचे बाप द्वारा सची कमाई। बाप जी यादि सां विक्रम विनाश थींदा, तव्हां ॾाढा धनवान थींदा वेंदा। इनखे चइबो आहे सचे बाप द्वारा सची कमाई। इहे ई साथ हलंदी असांजी। मनुष्य सभु ख़ाली हथ वेंदा आहिनि। तव्हांखे भरतू हथु वञिणो आहे। बाबा खे यादि करिणो आहे। बाबा सम्झायो आहे प्योरिटी हूंदी त पीस प्रॉस्पेरिटी मिलंदी। तव्हां आत्मा पहिरियों प्योर हुयो, पोइ इम्प्योर ठहिया आहियो। सन्यासियुनि खे बि सेमी प्योर चईंदासीं। तव्हांजो फुल सन्यास आहे। तव्हां ॼाणंदा आहियो उहो केतिरो सुखु ॾींदा आहिनि। शिव बाबा थोरो सुखु आहे त पोइ दुख बि आहे, है न। अॻियां उहो माण्हू सर्वव्यापी न चईंदा हुया। सर्वव्यापी चइण सां ॿियो ई किरण थींदो आहे। दुनिया में त अनेक प्रकार जा मेला लॻंदा आहिनि। छो आमदनी थींदी रहंदी आहे न। इहे बि उन्हनि जो धंधो आहे। चईंदा आहिनि धंधे सभिनि में धूल, बिगर धंधे नर सां नारायण ठाहिण जी। इहो धंधो कोई वीरलो करे। धंधे सभिनि में धूल, बिगर धंधे नर सां नारायण ठाहिण जो आहे। इहो धंधो सभिनि खां वीरलो आहे। बाबा जो ठही करे सभु कुझु देह सहित बाप खे ॾियणो आहे। छो जो तव्हां चाहींदा आहियो नयो शरीर मिले। बाबा चईंदा आहिनि तव्हां कृष्णपुरी में वञी सघंदा आहियो, परंतु आत्मा जॾहिं तमो प्रधान सां सतो प्रधान ठहे। श्री कृष्णपुरी में ईअं न चईंदासीं असांखे पावन ठाहियो। हिते सभी मनुष्य मात्र पुकारदा आहिनि, हे लिबरेटर, हिन पापात्माउनि जी दुनिया में असां लिबरेट करो। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो बाबा आहिनि असांखे पाण सां गॾु वठी वञण लाइ। हुते वञणु त सुठो आहे न। मनुष्य शांती चाहींदा आहिनि। हाणे शांती कंहिंखे चइबो आहे? कर्म बिगड़ त कोई रही न सघे। असली शांती त हूंदी आहे शांती धाम में, जिते आत्मा निराकार रूप में रहंदी आहे। पोइ बि शरीर वठी करे कर्म त करिणो ई आहे। सत्युग में कर्म कंदे हुए बि शांती रहंदी आहे। अशांति में मनुष्य खे दुख थींदो आहे। इन करे चईंदा आहिनि शांती कीअं मिले। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो शांती धाम त असांजो घरु आहे। सत्युग में शांती बि हुई, सुख बि हुयो, सभु कुझु हुयो। हाणे उहे चाहींदा आहिनि सिर्फ़ु शांती खपे। हिते त दुख आहे। इन करे पतित पावन बाप खे पुकारदा रहंदा आहिनि। भक्ति कंदा ई आहिनि भॻवान सां मिलण लाइ। भक्ति बि पहिरियों अव्यभिचारी, पोइ व्यभिचारी हूंदी। अव्यभिचारी भक्ति में ॾिसो छा छा कंदा आहिनि। सीढ़ी में केतिरो सुठो लिखायो आहे। पहिरियों त सिद्ध करिणो आहे कि भॻवानु केरु आहे। श्री कृष्ण खे कंहिं ईअं ठातो, अॻियां जन्म में केरु हुयो। सम्झाइण जी ॾाढी युक्ति खपे। जो सुठी सर्विस कंदा आहिनि उन्हनि जी दिलि शायदि अर्थात गवाही ॾींदी आहे। यूनिवर्सिटी में जो सुठी रीति पढ़ंदा उहो ज़रूरु तिखा वेंदा। नंबरवार त हूंदा ई आहिनि। कोई डल हेड बि हूंदो आहे। शिव बाबा खे आत्मा चईंदी आहे मुंहिंजी बुद्धि जो तालो खोलो। बाबा चईंदा आहिनि बुद्धि जो तालो खोलण लाइ ई त मां आयो आहियां, परंतु तव्हांजा कर्म अहिड़ा आहिनि जो तालो खुलंदो ई न आहे। पोइ बाबा छा करनि?
ॾाढा पाप कयल आहिनि। हाणे बाबा उन्हनि खे छा कंदा? टीचर खे अगरि स्टूडेंट चए असां कमु पढ़ंदा आहियूं त टीचर छा कंदो? टीचर कोई कृपा थोरी कंदो, करे करे हुनजे लाइ एक्स्ट्रा टाइम रखंदो। उहो त तव्हांखे मना न आहे। प्रदर्शनी खुली पई आहे, वेही करे प्रैक्टिस करो। भक्ति मार्ग में बि कोई चईंदा माला फेरो, कोई चईंदा मंत्र यादि करो। हिते त बाबा पंहिंजो परिचय ॾींदा आहिनि, बाप खे यादि करिणो आहे जंहिंसां तव्हांखे वरसो मिले। त सुठी रीति सां बाप सां पूरो वरसो वठिणो खपे। इन में बि बाप चईंदा आहिनि विकार में कॾहिं बि न वञिणो। थोरी बि विकार जी टेस्ट लॻी त वृद्धि थींदी वेंदी। सिगरेट आदि हिकु बार टेस्ट कई त संग जो रंग झटि लॻी वेंदो, पोइ आदत छॾण बि मुश्किल थी वेंदी आहे। बहानो केतिरो लॻाईंदा आहिनि, आदत कोई न पइणी खपे, छी आदतियूं बि मिटाइणियूं आहिनि। बाबा चईंदा आहिनि जीते जी शरीर जो भान छॾो, मूंखे यादि करो। देवताउनि खे भोग हमेशह पवित्र ई लॻाइबो आहे। तव्हां बि पवित्र भोजन खाओ। अॼुकल्ह त सचो गिहु मिलंदो न आहे, तेल खाईंदा आहिनि। हुते तेल आदि हूंदो न आहे। हिते त डेयरी में ॾिसो प्योर गिहु बि आहे त कूड़ो बि आहे। ॿिन्हिनि ते लिखियलु हूंदो आहे प्योर गिहु। फ़र्क़ु त पवंदो आहे न। हाणे त ॿारनि खे फुल मुआफ़िक़ खिलो रहणो आहे, हर्षित रहणो आहे। स्वर्ग में त नेचुरल ब्यूटी रहंदी, हुते प्रकृति बि सतो प्रधान थी वेंदी। लक्ष्मी नारायण जहिड़ी नेचुरल ब्यूटी हिते कोई ठाहे न सघे। उन्हनि खे न अखियुनि सां कोई थोरी ॾिसी सघंदा। हा, साक्षात्कार थींदो, परंतु साक्षात्कार थियण सां बि हू बहु चित्र न ठाहे सघंदा। हा, कोई आर्टिस्ट खे साक्षात्कार थींदो आहे ऐं हुन समय वेही ठाहे, परंतु इहे ॾाढो मुश्किल आहे। तव्हां ॿारनि खे ॾाढो नशो हुजिणो खपे। हाणे असांखे बाबा वठण लाइ आया आहिनि। बाबा असांखे पंहिंजे घर वठी वेंदा, पोइ असां स्वर्ग में ईंदासीं। बाप सां असांखे स्वर्ग जो वरसो मिलणो आहे। हाणे असांजा 84 जन्म पूरा थी विया। इहे ख़्यालात बुद्धि में रहण सां ख़ुशी थींदी आहे। विकार जो जरा बि ख़्यालु न अचिणो खपे। बाबा चईंदा आहिनि काम शत्रु आहे। द्रौपदी बि हिन करे पुकारियो हुई न, उन्हनि खे 5 पति न हुया। उहा त पुकारदी हुई कि असांखे इहे दुशासन नंगन कंदा आहिनि, इन सां बचायो। पोइ पति कीअं थी सघंदो आहे? अहिड़ी ॻाल्हियूं त थी न सघनि। घड़ी घड़ी तव्हां ॿारनि खे नई पॉइंट्स मिलंदी रहंदी आहे त चेंज करिणो पए, कुझु न कुझु चेंज करे अक्षर विझणो पए। तव्हां लिखंदा आहियो थोरे समय जे अंदरि असां हिन भारत खे पाकिस्तान ठाहींदासीं, तव्हां चैलेंज कंदा आहियो। बाबा चईंदा आहिनि ॿारनि सां सन शोज़ फादर, फादर शोज़ सन। फादर कहिड़ो आहे? शिव, ऐं असां उन्हनि जा सालिग्राम। शिव असांजो फादर आहे ऐं असां उन्हनि जा सालिग्राम आहियूं। गायन हिन जो आहे न, शिव बाबा जो सम्झाईंदा आहिनि उन ते फॉलो करो। फॉलो फादर बि गायन आहे न उन्हनि जो। लौकिक फादर खे फॉलो करण सां त तव्हां पतित ठही वेंदा आहियो। इहे त फॉलो कराईंदा आहिनि पावन ठाहिण लाइ। फ़र्क़ु आहे न। त बाबा चईंदा आहिनि मिठे ॿार फॉलो करो, पवित्र ठहो। शिव बाबा खे फॉलो करिणो आहे। पोइ कर्म क्षेत्र में अचिणो आहे त ब्रह्मा बाबा खे फॉलो करिणो आहे। फॉलो करण सां ई स्वर्ग जा मालिक ठहींदा। लौकिक बाप खे फॉलो करण सां त्रेसठ जन्म तां सीढ़ी हेठि ई उतरंदा आया आहिनि। हाणे शिव बाप खे फॉलो करण सां मथे चढ़ंदो आहे, बाप सां गॾु वञिणो आहे। बाबा चईंदा आहिनि इहे हिकु रतन लाखों रुपए जो आहे। तव्हां बाप खे ॼाणे करे बाप सां वरसो पाईंदा आहियो। उहो त चईंदा आहिनि ब्रह्म में लीन थी वञो। लीन त थियणो न आहे, पोइ ईंदा। बाप रोज़ु सम्झाईंदा रहंदा आहिनि लीन त कोई थींदो न आहे न, कोई आत्मा में थोरी समाइजी वेंदी आहे। बाप रोज़ु सम्झाईंदा आहिनि मिठे मिठे ॿार। पहिरियों सभिनि खे बाप जो परिचय ॾियणो आहे। पारलौकिक बाप वरसो ॾींदा आहिनि पावन ठाहिण जो। इन लाइ बेहद जो बाप बेहद जे बाप खे बि चईंदा आहिनि पावन। पारलौकिक बाप वरसो ॾींदा आहिनि पावन ठहिण जो। हिन जे लाइ बेहद जे बाप खे चईंदा आहिनि पतित पावन। उहो असांजो पतित पावन शिव बाबा आहे न।
लौकिक बाप खे पतित पावन न चईंदासीं, उहो ख़ुदि ई पुकारंदा रहंदा आहिनि, हे पतित पावन अचो। त ॿ बापनि जो परिचय सभिनि खे ॾियणो आहे। लौकिक बाप चईंदा शादी करे पतित ठहो, पालौकिक बाप चईंदा ॿार पावन ठहो। मूंखे यादि करण सां तव्हां पावन ठही वेंदव। हिकु बाप सभिनि खे पावन ठाहिण वारो आहे। हिकु शिव बाप सभिनि खे पावन ठाहिण वारो आहे। इहा पॉइंट्स ॾाढी सुठी आहे सम्झाइण जी। भिन्न भिन्न प्रकार जी पॉइंट्स वीचार सागर मंथन करे सम्झाईंदा रहो। इहो तव्हांजो ई धंधो आहे। तव्हां ही पतितनि खे पावन ठाहिण वारा आहियो। पालौकिक बाप कॾहिं चईंदा, पालौकिक बाप हाणे चईंदा आहिनि कि ॿार पावन ठहो, जबकि विनाश साम्हूं बीठो ई आहे। हाणे छा करणो खपे? ज़रूरु पालौकिक बाप जे मथे हलणो खपे न। इहा बि प्रतिज्ञा आहे। इहा बि प्रतिज्ञा लिखणी खपे प्रदर्शनी में कि पालौकिक बाप चवनि था पावन ठहो त मां अॼु खां पावन ठहींदुमि। इहा प्रतिज्ञा कराइणी खपे। जो इन जे लाइ प्रदर्शनी में केॾो स्ट्रॉन्ग वायुमंडल हुजणो खपे कि आत्मा हुन वायुमंडल में अची करे ईअं प्रतिज्ञा करे। जीअं डायमंड हॉल में जॾहिं बाबा पुछंदा आहिनि त सभु फटाफट हथो ठाहे वठंदा आहिनि, है न। जीअं कोई दुकान में वेंदो आहे त कोई ग्राहक खे एॾो सुठी रीति कोई माण्हू चईंदो आहे कि हिन प्रोडक्ट में इहो आहे इहो आहे इहो आहे, त उहो हुनजे अॻे वश थी वेंदो आहे, उहो वठी वठंदो आहे। त ईअं ई बाबा असांखे चवनि था कि तव्हां बि उन्हनि सां ईअं कराए प्रतिज्ञा करायो। पालौकिक फादर खे फॉलो कंदव न, पतित थियणु छॾंदा। इहा प्रतिज्ञा करो, पतित थियणु छॾंदासीं। लिखो बाप सां गारंटी वठंदा आहियूं, है न। असां बाबा सां प्रॉमिस था करूं, ईअं उन्हनि सां प्रॉमिस करायो। सॼी ॻाल्हि आहे प्योरिटी जी। तव्हां ॿारनि खे ॾींहुं राति ॾाढी ख़ुशी ॾियणी खपे। बाबा असांखे स्वर्ग जो वरसो ॾियनि था, अलफ़ ऐं ॿे बादशाही आहे न। हाणे तव्हां सम्झंदा आहियो शिव जयंती माना ई भारत जी स्वर्ग जी जयंती। गीता ही आहे सर्वशास्त्रमयी शिरोमणि। गीता माता आहे न। वरसो त बाप सां मिलंदो। गीता जो रचयिता आहे शिव बाबा। पालौकिक बाप सां पावन ठहिण जो वरसो मिलंदो आहे। त हिन समय जेतिरो समय असां बाप जी यादि में असांजे संकल्प स्वप्न बि पावन हूंदा, ओतिरो समय असां पूरे कल्प में बि सुठी रीति जीवन जींदासीं। बस द्वापर कलयुग में असां पतित थींदासीं, लेकिन बाबा चईंदा आहिनि शुरू जो जीवन असांजा त बि सुठा हूंदा, पोइ असांजो ईअं जीवन हूंदो, त बि जीवन असांजो सुठो हूंदो, दुनिया वांगुरु न हूंदो। अच्छा, मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। ठाना जे लाइ मुख्य सार, असां गॉडली स्टूडेंट आहियूं। इहे सदैव स्मृति में रखिणो आहे। कोई बि छीछी आदत न विझणी आहे, उनखे मिटाइणो आहे। विकार जो जरा बि ख़्यालु न अचिणो खपे। ॿियो आहे जीते जी शरीर जो भान भुलिजी करे बाप खे यादि करिणो आहे। भिन्न भिन्न पॉइंट्स वीचार सागर मंथन करे पतित खे पावन ठाहिण जो धंधो करिणो आहे।
वरदान संतुष्टा जी त्रिमूर्ति सर्टिफिकेट द्वारा सदा सफलता प्राप्त करण वारा उच्च पद जे अधिकारी ठो। सदा सफल थियण जे लाइ बाप ऐं परिवार सां ठीक कनेक्शन खपे। हर हिक खे 3 सर्टिफिकेट वठणा आहिनि। बाप जो सर्टिफिकेट, तव्हांजो परिवार खे संतुष्ट करण लाइ नंढी सी ॻाल्हि यादि रखो कि हर हिक खे रिगार्ड ॾियो ऐं रिगार्ड ॾियण जो निरंतर रिकॉर्ड रखो, हलंदो रहे। इन में निष्काम ठहो। बाप खे संतुष्ट करण लाइ सदा सच्चा ठहो ऐं स्वयं सां संतुष्ट रहण लाइ सदा श्रीमत जी लकीर जे अंदरि रहो। ये 3 सर्टिफिकेट उच्च पद जे अधिकारी ठाहे ॾींदा। स्लोगन जो चित्र खे न ॾिसी चैतन्य ऐं चरित्र खे ॾिसंदा आहिनि, इहे ई श्रेष्ठ चरित्रवान। जो शरीर खे न ॾिसी करे चैतन्य मतिलबु आत्मा खे ॾिसंदा आहिनि, उन आत्मा जे चरित्र खे ॾिसंदा आहिनि सुठा, उहो उनखे श्रेष्ठ चरित्रवान चइबो आहे। अव्यक्त इशारो जी सर्व आत्माउनि खे ज्ञान जी रोशनी ॾियण लाइ सदैव शुभ भावना कल्याण जी भावना रखंदा आहियो न। ईअं पंहिंजे हिन दैवी संगठन खे बि हिकु रस स्थिति में स्थित करे संगठन जी शक्ति खे वधाइण जो प्रयत्न करो। तॾहिं तव्हांजे हिन दैवी संगठन जी मूर्ति में एकता ऐं एक स्थिति जो प्रत्यक्ष रूप में साक्षात्कार थींदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।